अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सलातु वस्सलामु अला अशरफिल खलाइक अजमईन। सय्यदना व सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन। हबीबना व हबीब इलाहिल आलमीन। इमामिल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन अबिल क़ासिम मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद व अला अहले बैतिहि तय्यबीन ताहिरीन अल-हुदातिल महदीयीन वल मासूमीन अल मज़लूमीन। व लअनतुल्लाहि अला अअदाइहिम अजमईन मिनल आन इला क़ियाम यौमिद्दीन। अम्मा बाद, क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी क़ुरआनिम मजीद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल फज्र व लयालिन अश्र वश्शफ़्इ वल वत्र। सलात पढ़ो मोहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद व अज्जिल फ़रज। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अव्हां जो अचण, असांजो पढ़ण ऐं सामईन किराम जेके लाइव ॾिसी रहिया आहिनि उन्हनि जो ऐं अव्हां जो ॿुधण पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए। इलाही आमीन। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे जंहिं जंहिं मुमिनीन दुआउनि जे लाइ इल्तिमास कई आहे, ख़ासि करे जेके बीमार आहिनि, बीमार करबला जे सदके उन्हनि खे शिफ़ायाब अता फरमाए। ऐं जंहिं जंहिं जूं दुआऊं असांजे ज़िम्मे आहिनि उन जूं नेक हाजतूं पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। इलाही आमीन। असां सभिनी खे इमाम ज़माना अलैहिस्सलातु वस्सलाम जे आवान अनुसार में शुमार फरमाए। बर मोहम्मद व आल मोहम्मद सलावत। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। अज़ीज़ाने गिरामी, हिकु आम ज़िक्र न आहे बल्कि ही ख़ास खां बि ख़ास ज़िक्र आहे। छो ही ज़िक्र अहिड़ो ज़िक्र आहे तक़रीबन मां हर मजलिस में चवंदो आहियां त हिन ज़िक्र जे लाइ फ़रिश्ता बि तमन्ना कंदा आहिनि त असां हिन ज़िक्र में शामिल थियूं। वाह माशाअल्लाह। छो छाजे करे फ़रिश्ता हिन मजलिस अज़ा खे सिर्फ़ ॿुधण जे लाइ ऐं कुछ फ़रिश्ता जेके शामिल थींदा आहिनि हिते, जॾहिं उहे वरी वापसि हलिया वेंदा आहिनि, ज़िक्र इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो ख़त्म थींदो आहे या आइमा अहल बैत अलैहिस्सलाम जो ज़िक्र ख़त्म थींदो आहे, उहे फ़रिश्ता हलिया वेंदा आहिनि त ॿिया फ़रिश्ता जेके हिते न आहिनि हूंदा उहे वरी फ़रिश्ता पुछंदा आहिनि अॼु कहिड़ी ख़ुशबू हणी आया हो जो मुअत्तर आयो हो। वाह माशाअल्लाह सुभान अल्लाह। तो फ़रिश्ता फरमाईंदा त असां इमाम अलैहिस्सलाम जे ज़िक्र में शामिल थी विया आहियूं, उन जे करे असांजे परनि ते ख़ुशबू आहे। वाह माशाअल्लाह। तो उहे फ़रिश्ता चवंदा असांखे बि गॾु वठी हलो ताकि असां बि ज़िक्र अहल बैत ॿुधूं। हाणे उहे चवंदा त उहो ज़िक्र ख़त्म थी वियो आहे त हिन ज़िक्र जी एॾी अहमियत आहे जो मलाइक बि चवंदा आहिनि त असां हिन ज़िक्र में शामिल थियूं। वाह माशाअल्लाह सुभान अल्लाह। अवां असां ख़ुश नसीब आहियूं जो हिन ज़िक्र में शामिल थिया आहियूं। ऐं ही ज़िक्र अहिड़ो ज़िक्र आहे जंहिं ज़िक्र जे लाइ इंसान ख़ुदि पाण न ईंदो आहे बल्कि घुरायो वेंदो आहे ख़ासि ज़िक्र जे लाइ, छो जो ही ख़ासि ज़िक्र आहे।
त इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे गमन जा ॾियारा हलन था त इमाम अलैहिस्सलाम जे गम खां वधीक को गम आहे कोन। त इमाम अलैहिस्सलाम जन जा कुछ इम्तियाज़ात भी अहिड़ा आहिनि जेके ॿियनि आइमा अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे न मिलिया। वाह माशा छो जो तव्हां 14 मासूमीन अलैहिस्सलाम ते नज़र कंदो या 12 इमामनि ते नज़र कंदो त ॾिसंदो 4 उन में अली ऐं 4 उन में मोहम्मद आहिनि, लेकिन फ़क़त इमाम हिकिड़ो हुसैन, माना हुसैन अलैहिस्सलाम जे नाले सां फ़क़त हिकिड़ो हुसैन, यानी मुनफरद आहे सभिनी आइमा अलैहिस्सलातु वस्सलाम का इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ात। ऐं कुछ अहिड़ा इम्तियाज़ात आहिनि इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जा जीअं कंहिं बि आइमा अलैहिस्सलातु वस्सलाम जन मां कंहिं बि नोके नेज़ा ते तिलावत क़ुरान मजीद न की, लेकिन इमाम हुसैन जी ज़ात उहा आहे जेके नोके नेज़ा ते तिलावत करे ॿुधायो त मोची क़ुरान सां हेतिरी मोहबत आहे। वाह सुभान अल्लाह वाह। ऐं सिर्फ़ इहो ई न, काफ़ी इम्तियाज़ात लिखिया विया आहिनि, लेकिन उनखे मुख़्तसिर ऐं ॿियो इम्तियाज़ात मंझां ॿी जेका ख़ुसूसियत इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी आहे उहा, छो जो काफ़ी हिकिड़ो सुवाल बि कयो वेंदो आहे त इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे शहीद थियण जे बदले में अल्लाह तबारक व तआला उनखे छा ॾिनो? वाह माशा तवज्जो आहे न? बिस्मिल्लाह। इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे शहीद थियण ते अल्लाह छा ॾिनो? त काफ़ी रिवायतूं आहिनि, लेकिन हिकिड़ी रिवायत बयान कंदुमि त मोहम्मद बिन मुस्लिम रिवायत करे थो इमाम मोहम्मद बाक़र इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम खां ॿुधुम में त इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां कंहिं सवाल कयो त इमाम हुसैन जे क़त्ल जे बदले में अल्लाह उनखे छा ॾिनो? वाह। त इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था अल्लाह तबारक व तआला इन खां वधीक छा ॾे जो उन जी ज़ुर्रियत में इमामत खे बाक़ी रखे। वाह सुभान अल्लाह वाह। उन जी ज़ुर्रियत में इमामत खे बाक़ी रखे। ऐं ॿियो इम्तियाज़ अहिड़ो आहे त इमाम जे क़त्ल जे बदले में इहो इम्तियाज़ रखे त उन जी ख़ाक शिफ़ा में शिफ़ा ॾिनई। वाह सुभान अल्लाह। काफ़ी उन जी ख़ुसूसियतूं आहिनि त इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे क़त्ल जे बदले में उन जी इमामत खे ज़ुर्रियत में रखियईं, उन जी ख़ाक में। छो जो 2 शयूं अहिड़ियूं आहिनि दुनिया में, हिकु पाणी, ॿियो मिट्टी। पाणी पाण बि पाक आहे ऐं ॿियनि खे बि पाक करे थो, त अहिड़े तरीक़े सां मिट्टी बि ईअं आहे, लेकिन काथे बि इहा इजाज़त न आहे त मिट्टीअ खे खाधो वञे। वाह। छाजे करे? मिट्टीअ खे खाइण सही न आहे, जाइज़ न आहे। लेकिन जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ख़ाक शिफ़ा तव्हां खाईंदो, शिफ़ा जी ख़ातिर को बीमार हुजे उनखे चखराईंदो, उनखे शिफ़ा मिली वेंदी। वाह सुभान अल्लाह। त इमाम अलैहिस्सलाम जे ख़ाक शिफ़ा में बि ऐं ख़ाक शिफ़ा रखण सां बि काफ़ी फ़ाइदा आहिनि। जीअं इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां पुछियो वियो त मौला ख़ाक शिफ़ा रखण जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि? वाह माशा। त इमाम अलैहिस्सलाम काफ़ी फ़ाइदा ज़िक्र कया, उन्हनि मां कुझु ज़िक्र करूं त इमाम अलैहिस्सलाम चयो त ख़ाक शिफ़ा रखण सां वॾे मां वॾी इहा आहे त तव्हांजे चोर वेझो न ईंदो। वाह माशाअल्लाह। तवज्जो आहे? बिस्मिल्लाह। त चोर वेझो न ईंदो। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जी फरमायो त पुछण वारो पुछे थो त चोर वेझो न ईंदो, लेकिन अगरि को समुंड जे ॿाहिरी सफ़र करे उन में चोर जो ख़तरो ई कोन्हे को। वाह। उन में चोर जो ख़तरो ई न आहे। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था बिल्कुलु सही आहे, लेकिन जॾहिं उन ॿाहिरी समुंड में सैलाब अचे त ईअं सिर्फ़ ख़ाक शिफ़ा जो ज़रो पाणी खे ॾेखार चो मौला हुसैन जी मिट्टीअ जो वासो बि परे थियण परे हली वेंदो। वाह सुभान अल्लाह। वाह वाह। यानी इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़ाक शिफ़ा जी एतिरी अज़मत आहे। ऐं ॿिया बि काफ़ी फ़ाइदा आहिनि। जीअं को बि शख़्स ख़ाक शिफ़ा पंहिंजे खीसे में रखंदो त जेका बि शइ हुनखे मतिलबु को नुक़सानु थियण वारो हूंदो त ख़ाक शिफ़ा पाण उहा ज़रा रेज़ा थी वेंदी, लेकिन हुनखे नुक़सानु न थींदो। वाह सुभान अल्लाह। ऐं ख़ाक शिफ़ा ते ॻाल्हि आहे त सलात पढ़ो, हिकिड़ो वाक़ियो मुंहिंजे साम्हूं पेश कयां। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। बगदाद जो हिकिड़ो
मोमिन यानी इंसान हो तो उन चयो त वसियत कई त इमाम अली अलैहिस्सलाम जे रोज़े ते दफन कजो यानी वादी सलाम ते त जीअं जो उन जो जनाज़ो आयो त इमाम अली अलैहिस्सलाम जो ख़ुदाम के ख्वाब में अचंदा त फलाणो जनाज़ो अचे तो उन खे हिते दफन करण न ॾिजो तो वो इंतजार कंदा रहंदा खादिम इंतजार कयो लेकिन सुबह थी तो वो जनाजो आयो ही कोन नजफ अशरफ में तवज्जो है ना बिस्मिल्लाह वो जनाजो जॾहिं न आयो तो खादिम परेशान थी विया तो अॼु सुबह का शाम तक इंतजार कयो आहे लेकिन जनाजो न आयो तो हिकड़ी रात थी और जॾहिं ॿी रात थी तो इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जन चवंदा फलाणो जनाजो अचे थो उनखे इज्जत ऐं एहतराम सां वठी इस्तक़बाल करे वादी सलाम दफन कजो वाह वाह सुभान अल्लाह मौला का वजह कहिड़ी आहे जो उनखे इस्तक़बाल करे वठी वञो त इमाम अली अलैहिस्सलाम उन खादिम खे चवनि था इन जे करे जो इहो जॾहिं मोह हुयो त उनखे रात पई करबला मौला में वाह वाह सुभान अल्लाह उनखे रात पई करबला में ऐं जॾहिं उनखे उते रात जो पई त तूफान अची वियो ऐं तूफान खां बाद में इन जे कफन ते खाक शिफा जी मिट्टी अची वई वाह वाह सुभान इन खाक शिफा जे करे अल्लाह हिन जा सब गुनाह माफ़ करे छॾिया वाह सुभान अल्लाह वाह वाह त माशा इन खाक शिफा करबला जी खाक शिफा जी एतरी अहमियत ऐं फज़ीलत आहे अच्छा इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी फज़ीलत एतरी आहे जो रसूलुल्लाह पाण फरमाईंदा अहब्बल्लाहु मन अहब्ब हुसैन वाह वाह सुभान अल्लाह तो जेको हुसैन सां मोहब्बत कंदो वो ईअं आहे जीअं मूंसां मोहब्बत कई वाह वाह ऐं जेको मूंसां मोहब्बत कंदो उहो अल्लाह सां ज़रूर मोहब्बत कंदो ऐं अल्लाह सां मोहब्बत करण वारे जो अजुर जन्नत आहे छो जे जवान आहिनि जन्नत जा सरदार आहिनि इम्तियाज़ इमाम हुसैन जो इहो बि आहे त सैयदा शबाब अहल जन्नत आहिनि ऐं जीअं तव्हांजे साम्हूं सरमाए कलाम में मूं आयत रखी त वल फज्र त मूंखे फज्र जो क़सम वलयालिन अश्र ऐं 10 रातुनि जो क़सम वशफ़ ऐं 2 जो क़सम तवज्जो वल वतर ऐं 1 जो क़सम त हाणे तफ़सीर वारनि छा लिखियो त फज्र मां मुराद फज्र इस्लाम आहे इहो बि थी सघे थो ऐं वशफ़ वलयालिन अश्र ऐं जेके 10 रातियूं आहिनि उन्हनि मां लिखंदा या त माह ज़िलहज जूं पहिरियों रातियूं आहिनि या त रमज़ान मुबारक जूं आख़िरी रातियूं आहिनि या वरी तव्हांजे ज़हननि में आयो उहे बि रातियूं आहिनि जेके असां ई तव्हां मल्हाए रहिया आहियूं यानी असां दुनिया में जेके रातियूं इहो थी सघे थो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो जेको अशरो हुसैन ई असां आहियूं जेको मल्हाईंदा आहियूं अच्छा ऐं वशफ़ शफ़ मां मुराद बरक़ात चवंदा जेका नमाज़ तहज्जुद खां पोइ पढ़ी वेंदी आहे ऐं वल वतर वतर मां मुराद उहा 1 रकात नमाज़ लेकिन 6 इमाम खां पुछियो वियो त हीअ आयत बल्कि हीअ सूरत कंहिंजे लाइ नाज़िल थी आहे इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाईंदा हीअ सूरत अबा अब्दुल्लाह अल हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ नाज़िल थी आवाज़ बुलंदतर सलावत अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद मौला जन फरमाईंदा त इमाम अलैहिस्सलाम का पुछियो त फज्र मां पोइ मुराद इमाम अलैहिस्सलाम जन फरमाईंदा फज्र मां मुराद इमाम महदी अलैहिस्सलातु वस्सलाम वाह वाह माशाअल्लाह सुभान इमाम महदी ऐं वलयालिन अश्र इन मां मुराद आहे इमाम हसन मुश्तबा खां वठी इमाम हसन अस्करी अलैहिस्सलाम ताईं वाह वाह माशाअल्लाह ऐं वशफ़ इमाम अलैहिस्सलाम जन फरमाईंदा वशफ़ मां मुराद जेका आहे त हज़रत फातिमा ऐं इमाम अली अलैहिस्सलाम जन जी ज़ात गिरामी मुराद आहे ऐं वतर मां मुराद चवंदा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जन जी ज़ात आहे वाह वाह माशाअल्लाह सलावत पढ़ो मोहम्मद व आले मोहम्मद ज़ात अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद इमाम अलैहिस्सलाम जन जा काफ़ी फज़ाइल आहिनि
लेकिन उन जा भी फ़ज़ाइल पढ़ियो सिर्फ़ माना आइम अलैहिस्सलातु वस्सलाम में ॾिठो वञे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं उन जे बाबे ते अचूं त उन जी तरफ़ बि तव्हां ॾिसंदो त उन जो ज़िक्र करणु इबादत आहे। ओ माशाअल्लाह। छो जो ज़िक्र अली इबादत आहे, सिर्फ़ इहो न बल्कि अन-नज़र इला वजह अली इबादत आहे व इत्तिबाउ फ़ज़ीलत, उन जी इत्तिबा करणु फ़ज़ीलत आहे। सिर्फ़ इहो न बल्कि इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे लाइ इहो बि मिले थो, तवज्जो आहे न, बिस्मिल्लाह, इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे लाइ मिले थो त ला युहिब्बुका इल्ला ताहिरुल वलाद, ए अली तोसां मोहब्बत उहो ई कंदो जेको पाक मां जो पाक पुट हूंदो, वाह वाह सुभान अल्लाह, वाह, वला युबग़िज़ुका इल्ला ख़बीसुल विलाद, ऐं तोसां मोहब्बत न बल्कि नफ़रत इहो कंदो जेको कंहिं ॿिए जे ज़रिए सां आयो हूंदो दुनिया में। या अली ला युहिब्बुका इल्ला ताहिरुल विलाद, यानी इमाम अली अलैहिस्सलाम जे लाइ सिर्फ़ इहो न बल्कि या अली ला युहिब्बुका इल्ला मुमिनन वला युबग़िज़ुका इल्ला मुनाफ़िक़न, त ए अली तोसां मोहब्बत उहो ई कंदो जेको मोमिन हूंदो ऐं तोसां न। रिवायत में मिले थो त साहिब कतरा लिखे थो त बनी नजार जो हिकु गुलाम हूंदो हुयो, जॾहिं उहो मदीने में ग़ालिबन आहे त मदीने में माना कंहिं गलीअ में गुज़रंदो हुयो, ऐं छो जो उन वक़्त में हबशी गुलाम हूंदा हुया, इमाम माना जेके बि अरब गुज़रिया आहिनि हबशी गुलाम रखंदा हुया, त उहो जेको आहे मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम सां घणी मोहबत कंदो हुयो। जॾहिं उहो उन जी वफ़ात थी त रसूल ख़ुदा ऐं इमाम अली अलैहिस्सलाम जन जॾहिं पाण में वेठा हुया त रसूल इस्लाम जन खे इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाईंदा, या अली ही कबीले बनी नजार जो गुलाम आहे, तवज्जो आहे न, ही कबीले बनी नजार जो गुलाम आहे। त इमाम अली अलैहिस्सलाम जीअं इहो ॿुधो, इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था, या रसूल अल्लाह वाक़ई ही कबीले बनी नजार जो गुलाम आहे। जॾहिं मां मदीने जी गलियुनि मां गुज़रंदुसि मूंखे ॾिसी चवंदो, या अली अना उहिब्बुका, ए अली मां तोसां मोहबत थो कयां। रसूल इस्लाम जन जी इहो ॿुधो, तवज्जो आहे, रसूल इस्लाम जन जे इहो ॿुधो, चई इन जनाज़े खे हेॾा खणी अचो। उन जनाज़े खे रसूल ख़ुदा जन पाण गुस्ल ॾियारो आहे, उन जनाज़े खे खणी आया, उनखे गुस्ल ॾियारण खां बाद में रसूल इस्लाम जन हुन जी पाण जनाज़े नमाज़ पढ़ी आहे। ऐं सिर्फ़ एतिरो ई न बल्कि रसूल इस्लाम जन तशरीह जनाज़े में गॾु हलिया, ऐं गॾु हलंदे कुझु शयुनि जो आवाज़ आयो। सहाबियुनि जी आदत हूंदी हुई त माना रसूल इस्लाम खां पुछा कयूं त छा मसइलो आहे, त उन्हनि बि सवाल करे ॾिनो, या रसूल अल्लाह असां सां गॾु ॿी कहिड़ी मख़लूक़ आहे उन जो आवाज़ थो अचे। रसूल इस्लाम जन फरमायो, इन अली मौला जी मोहब्बत में अल्लाह तबारक व तआला 70,000 मलाइका मोकिलिया आहिनि, ऐं 70,000 टोला मोकिलिया आहिनि, हर टोले में 70,000 मलाइका आहिनि। ऐं रसूल इस्लाम जन फरमाइनि था, या अली मा नारो ज़ालिका इल्ला लिमुहब्बतिका, या अली ही जेको मूं गुस्ल ॾिनोमांसि, मूं कफ़न ॾिनोमांसि, मां तशरीह जनाज़े में हलियोमांसि, ही जेके फ़रिश्ता नाज़िल थिया ही फ़क़त ऐं फ़क़त तुंहिंजी मोहब्बत जे करे, फ़क़त मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत जे करे। इन करे इब्न अब्बास खां जॾहिं इब्न अब्बास मके में दर्स तफ़सीर ॾींदा हुया त कंहिंखे बर्दाश्त न थियो, त इब्न अब्बास जॾहिं मके में दर्स तफ़सीरी ॾींदा हुया त हाकिम शाम खे ख़बर पई, छो जो उनखे चवंदा हिब्रुल उम्मा, इब्न अब्बास खे यानी उम्मत जी सियाही। त उन खां पुछियो, ए इब्न अब्बास तुंहिंजी अलीअ सां निस्बत छा आहे? त उन चयो, मुंहिंजी अलीअ सां निस्बत न पुछो, मां त समुंड जे मुक़ाबिले में हिकिड़े क़तरे जे बराबरि बि न आहियां। ही तव्हांजो ज़रफ़ आहे जो हिकिड़ो क़तरो तव्हांखे वॾो समुंड नज़र थो अचे, ही तव्हांजी महिरबानी आहे। उन खां पुछियो, इब्न अब्बास जॾहिं दर्स तफ़सीर ॾींदा हुया त हाकिम शाम खे ख़बर पई त इब्न अब्बास दर्स तफ़सीर सां गॾु मौला जा फ़ज़ाइल था पढ़नि। त जॾहिं मुलाक़ात थी त
त इब्न अब्बास के चवंदा ए इब्न अब्बास तू कुरान भले पढ़ो लेकिन अली मौला जा फज़ाइल बयान न कंदो कर। तवज्जो आहे, अली मौला जा फज़ाइल बयान न कंदो कर। त इब्न अब्बास चयो छा तू इहो चाहीं त मां कुरान पढ़ण छॾे ॾियां? छा इहो तू चाहीं त मां कुरान पढ़ण छॾे ॾियां? इब्न अब्बास इहो चयो चई छा सूरत रात जी ही आयत पढ़ा इन्नमा अंत मुंज़िर वलिकुल्लि क़ौमिन हाद। त या रसूल अल्लाह तू हिन क़ौम हिन उम्मत जो मुंज़िर आहे, ड्रेजरण वारो आहे अली। तवज्जो आहे, तफ़सीर वारनि इहो लिखियो त रसूल इस्लाम जन हिन क़ौम जे लाइ ड्रेजण वारनि अली हिन क़ौम जो हादी आहे। ऐं चई छा इहा आयत पढ़ण ज़रूरी आहे? चई का ॿी आयत पढ़। चई छा ही आयत पढ़ा? सूरत मुबाहिला जी आयत पढ़ी। चई सूरत मुबाहिला जी जीअं आयत पढ़ी चई ॿुधाए नफ़्ज़े रसूल केर वियो मैदान मुबाहिला में? जॾहिं इहो पुछई त इमाम शाफी जो पुट जेको आहे विच में हिकिड़ो जुमिलो त मुक़दमे तौर ते इमाम शाफी जो पुट जॾहिं इमाम शाफी का पुछा तो करे तो बाबा सहाबन जी फहरिस्त ॿुधाए जेके सहाबा आहिनि। तो इमाम शाफी सभिनि सहाबन जी फहरिस्त ॿुधाई, सभिनि जा नंबरवार नाला ॿुधायई, लेकिन अली मौला जो ज़िक्र न कयई। तो इमाम शाफी जो पुट चयो तो बाबा दुश्मनी जी का हद हूंदी आहे, बाबा दुश्मनी जी का हद हूंदी आहे। मां सहाबनि जा नाला पुछनि अली जो छो न ज़िक्र? अली सां एॾी दुश्मनी। त इमाम शाफी चवे थो पुट तो सहाबा रसूल के बारे में पुछो आहे, न के नफ्स रसूल के बारे में। अली आहे नफ्स रसूल, न के सहाबा में शामिल। सलात पढ़ो मोहम्मद वाल मोहम्मद त इब्न अब्बास दर्स तफसीर ॾींदा हुया त चई छा इहा आयत हक़ में शाम पुछे त छा इहा आयत पढ़णु ज़रूरी आहे? चई छा हीअ आयत पढ़ा इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा। तवज्जो आहे, चई छा इहा आयत पढ़ा? चई न बस मुख़्तसर कंदो थो हलां टाइम जी किल्लत जे करे। अच्छा इहा आयत पढ़णु ज़रूरी आहे? चई न का ॿी आयत पढ़। चई छा हीअ आयत पढ़ा सुइल साइलिन बिअज़ाबिन वाक़िइन? जॾहिं इहा आयत पढ़ी चई न इहा आयत न, बस उन जी तफ़सील में नथो वञा, मुख़्तसर ज़िक्र कंदे ज़िक्र मसाइब तरफ़ ईंदो। अच्छा चई इहा आयत न पढ़। चई छा हीअ आयत पढ़ा? कहिड़ी आयत? जेको रसूल इस्लाम जन जे रसूल इस्लाम जे मथां आयो त अली मौला जी विलायत जो ऐलान कर। तो रसूल इस्लाम जन फरमायो मन कुंतु मौला फहादा अली मौला। तफसील में नथो वञणु चाहियां। अच्छा हाकिम शाम चयो त छा इहा आयत पढ़णु ज़रूरी आहे? चई ॿी आयत पढ़। चई छा हीअ आयत पढ़ा अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम? चई न इहा आयत न, बल्कि ॿी आयत पढ़। काफ़ी बहस थियो, लेकिन आख़िर में पुछे थो चई त तूं ॿुधाए कहिड़ी आयत पढ़े? चई हीअ आयत छो थो पढ़ी इज़ा ज़ुलज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा। त इब्न अब्बास ज़रूर मुस्करा न बल्कि टहक ॾेई खिलिया हूंदा ऐं इहो चयो हूंदो ए हाकिम शाम तुंहिंजी बदनसीबी इहा आहे। तवज्जो, तुंहिंजी बदनसीबी इहा आहे त इन में बि अली मौजूद आहे। हाकिम शाम चए थो इन में वरी अली किथां आयो? त इब्न अब्बास चए थो छा तोखे ख़बर न आहे रसूल इस्लाम जन जी जॾहिं वफ़ात थी, रसूल इस्लाम जन जॾहिं हिन दुनिया में आया त उन खां बाद में हिन ज़िलज़लो आयो मदीने में जॾहिं ज़िलज़लो आयो माण्हू लिखनि पिया, केर बि गली में ज़ाहिर न हुयो, लेकिन अली मौला सुकून सां घुमंदा पिया अथनि। अली मौला जन खे का परेशानी न हुई त अली मौला जन ज़मीन खे लत हणी चयो इज़ा ज़ुलज़िलतुल अर्ज़ ज़िलज़ालहा, ए तुराब मां अबू तुराब तोखे हुकुम दुनिया ख़ामोश थी वञ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। त काफ़ी फज़ीलतूं हिन आल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम जे घराणे जो आहिनि, लेकिन आज़ादारो जेतिरी फज़ीलत आहे ओतिरा ॾुख बि घणा आल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम जे झेलिया। करबला जो मैदान, तव्हां करबला में थी आया आहियो, अल्लाह साईं अवां जो ज़ियारत क़बूल कंदो। जेके मोमिनीन ज़ियारत जे लाइ
तड़पन डाला असां उन्हनि जो ज़ियारतों में जल्दी इंशाअल्लाह उनखे घुराईंदो ताकि ज़ियारत करे वञे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी यही व्याख्या आहे मां जी हिन घराणे ते एतिरा ॾुख आया जो केर बि केतिरा किताब लिखी सघे, लेकिन ॾुख उन्हनि जा वधीक हूंदा। किताब ऐं कलम ख़तम थींदा, कलम लेकिन उन जा ॾुख घणा आहिनि। करबला में ॾिसो कॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन जा असहाब सगोरा हिन दुनिया मां त शहीद थियनि, कॾहिं नंढड़ो मासूम अली असगर शहीद पियो थिए, कॾहिं साइण सकीना जे दामन खे बाहि पई लॻे त बसि मूंखे साइण सकीना जी वसाए पढ़णी आहे, ज़िक्र कंदो मुख़्तसर हलंदो वञा। साइण सकीना सलाम अलैहा वो नतीजो आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी तहज्जुद निमाज़ जो। साइण सकीना वॾी प्यारी हुई इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे। हाणे काफ़िले गुज़रण जा ॾींहं आहिनि, शाम काफ़िलो पहुचंदो, साइण सकीना ते छा गुज़रंदी ऐं छा गुज़री तव्हां उलमा इकराम जा मजमू आहे, वाक़िफ़ आहियो। साइण सकीना सलाम अलैहा बाबा खे वॾो रोहंदियूं हुयूं, एतिरो रोइयूं जो ज़िंदान शाम में हिकु टाइम अहिड़ो पियो साइण सकीना घणो रोइयूं, जॾहिं एतिरो रोइयूं त यज़ीद खे ख़बर पई त साइण सकीना घणी रोए थी, या पोइ जॾहिं उन्हनि कयो वियो त चई छाजे करे रोए थी, चवनि बाबा जे करे रोए थी, त मूंसां बाबा मिलायो। नंढपण जी उमिरि आहे, लेकिन साइण सकीना हुसैन जे सीने जो तावीज़ हुयूं। जॾहिं न साइण सकीना सलाम अलैहा जी ख्वाहिश पूरी थी त बाबा सां मिलायो, जॾहिं साइण सकीना जे साम्हूं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे सर जो दश्त आयो, असां दरो रिवायत जुमला आहिनि। साइण सकीना सलाम अलैहा इहो फरमाए त मूंखे खाधे जी ज़रूरत न आहे, बल्कि मूंखे बाबा मिलायो, मूंखे खाधो न खपे बल्कि बाबा मिलायो, बाबे जी मूंखे सिक लॻी आहे। अज़ादारो साइण सकीना सलाम अलैहा कुझु वहण शुरू कया आहिनि। जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जो सर मुबारक साम्हूं आयो, अज़ादारो सकीना साइण फरमाए थी बाबा जीअं जो इमाम मज़लूम करबला जो सिर साम्हूं आयो आहे, फरमाए थी बाबा मुंहिंजा मज़लूम बाबा, मुंहिंजा प्यासा बाबा। अज़ादारो वहण त काफ़ी आहे, लेकिन कुझु ज़िक्र कंदे आवाज़ ज़हमत तमाम कंदुसि। बल्कि साइण सकीना जॾहिं इमाम हुसैन जो सर दश्त जे साम्हूं ॾिठो आहे, फरमाए थी बाबा ओ बाबा तुंहिंजी ॾाढी खून सां हिसाब कंहिं कई आहे। अज़ादारो साइण सकीना वहण शुरू कया आहिनि, रोई करे चए थी या अबता मन ज़ल्लज़ी या बता मन ज़ल्लज़ी ख़लबत बदनाक, बाबा मुंहिंजा मज़लूम बाबा तुंहिंजी खून सां ॾाढी। अज़ादारा सकीना साइण वहण शुरू कया ऐं साइण फरमाए थी बाबा या बता मन ज़ल्लज़ी क़तअ वरीदक। अज़ादारा सकीना साइण काफ़ी वहण कया, हिकिड़ो वहण अहिड़ो कयो जो ॾाढो ॾुखनि ऐं दर्दनि जो वहण मज़लूम बाबा जे सर साम्हूं आहे, फरमाए थी या बता मन लिलसाइ ताक़िलात, बाबा मुंहिंजा मज़लूम बाबा, बाबा मुंहिंजा प्यासा बाबा, बाबा तोखां पोइ जेके बेवा मस्तूरात आहिनि उहे छा कंदियूं। अज़ादारो हिकिड़ो वहण कयो अथई, अहिड़ो वहण कयो
मां पंज लफ्ज़न में चवा बीबी ज़ैनब उसी भी पत्थर जो मातम कयो फरमाए थी मौला सजाद दादा जे सर जे सीने ते रखे ओ सजी जिंदगी बाबा मुखे सुमारियो आज दिल थी चे मां दादा के सुमारिया ओ बाबा मां मज़लूम थी वई ओ बाबा मां तोखा वो यतीम इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन